नौशेरो फिरोज में गुज़िरियल ॾींहुं सैयद ऐं मेमण बिरादरी जी ॿिनि धुरनि में संगावती मामले तां छेड़े दौरान क़तल थियल ॿिनि मक़तूलनि जे वारसनि क़ौमी शाहराह ते इलाज रखी धरणो हयो। अबराम थाणे जी हद में गुज़िरियल ॾींहुं क़तल थियल ज़ाहिद ऐं राहिब मेमण जे वारसनि क़ौमी शाहराह ते इलाज रखी धरणो ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। धरणे सबबि क़ौमी शाहराह जे ॿिन्ही पासनि खां केतिरियूं ई गाॾियूं बिहजी वयूं, जंहिं जे नतीजे में मुसाफ़िरनि खे सख़्त ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पियो। उन मौक़े ते मक़तूलनि जे वारिस औरतुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सैयद ख़ानदान हिकु छोकरी जो रिश्तो घुरियो हो। छोकरी जे इनकार बाद सैयद ख़ानदान जा माण्हू जान जा बेरी बणिजी विया ऐं गुज़िरियल ॾींहुं गोलियूं हणी राहिब ऐं ज़ाहिद मेमण खे क़तल करे छॾियो, जेको ज़ुल्म आहे। हुननि चयो त 24 कलाक गुज़रण बावजूद पुलिस वाक़े जो केस दाख़िल नाहे कयो ऐं बासर मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबि हू अदम तहफ़ुज़ जो शिकार थी विया आहिनि। एहतिजाज करण बावजूद केरु ॿुधण वारो नाहे। मक़तूलनि जे वारिसनि चीफ जस्टिस पाकिस्तान खां मुतालबो कयो त नोटिस वठी क़ातिलनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे।